अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन दुआ सां जिते बि ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो। करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख ने सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। आउटडोर में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां, इन करे खड़का खुड़का बि थींदा, गाॾियुनि जा आवाज़ बि ईंदा। सो ॻाल्हियुनि में उन्हनि खे बर्दाश्त करण जी कुवत असांखे अलाह करीम ॾिए ऐं उनखे काइंडली बर्दाश्त कजो। समातुनि ते ख़राश अचे त मूंखे माफ़ु कजो। असीं ज़िंदगी में जेके ताक़तूं ॾिसंदा आहियूं, जेके असांखे महसूसु थींदियूं आहिनि, त एनर्जीज़ जेके असांखे हासिलु आहिनि, जंहिंजे करे इंसान जो जेको ख़मीर आहे उहो मज़बूत ऐं ताक़तवर बणिजे थो, त उन्हनि में हिकिड़ो हूंदो आहे एतमाद, ॿी हूंदी आहे ख़ुदि एतमादी, ऐं तंहिंखां सवाइ जेको मतिलबु जेके असां कॉन्फिडेंस चवंदा आहियूं। ऐं ख़ुदि एतमादी माना जेको सेल्फ कॉन्फिडेंस हूंदो आहे, उहो इंसान जी ज़िंदगीअ में तमामु वॾी अहमियत रखे थो। ऐं जेको एतमाद तव्हां ॾियारींदा आहियो इंसान खे, उहो घणो कुझु थी वेंदो आहे। ऐं उनखां पोइ जेका टीं शइ हूंदी आहे, उहो एतबार हूंदो आहे, जेको इंसान खे हासिलु हूंदो आहे त उन एतबार जे मरहले में उहा केतिरा कार्य सर करे वठंदो आहे। इंसान जी ज़िंदगीअ में अहम तरीन चौथी निशस्त हूंदी आहे सेल्फ रिलायंस जी, ख़ुदि इनसारीअ जी ऐं ख़ुदि शनासीअ जी। ऐं तंहिंखां सवाइ जेको इज़त नफ़्स आहे न, उहो पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि अहमियत इख़्तियार कंदो आहे। ख़ुदि शनासी ऐं इज़त नफ़्स, पंहिंजो क़दुरु सुञाणण खां पोइ पंहिंजी जेका इंटेग्रिटी आहे, पंहिंजी सेल्फ एस्टीम आहे, उनखे संभालणु इंसान जे लाइ तमामु ज़रूरी आहे। हाणे थिए थो त जेको इहो इज़त नफ़्स आहे, उहा मजरूह इन करे थिए थी त साम्हूं वारे जो सुलूक तव्हां सां कहिड़ो आहे। जेकॾहिं साम्हूं वारे जो सुलूक तव्हां सां रफ़ आहे, ख़ुदि न ख़्वास्ता तव्हां कंहिं हेठां सतह ते आहियो ऐं तव्हांखे उन ॻाल्हि जो अहसासु ॾियारियो वञे थो त तव्हां हेठां सतह ते आहियो, त यकीन ॼाणो त इज़त नफ़्स मजरूह थियण में देरी कान थी लॻे। असां रुथलेस हूंदा आहियूं, असां ॻाल्हाइण में एहतियात कोन कंदा आहियूं, असां जुमिला अहिड़ा चई छॾींदा आहियूं जेके इंसान जी खे दिलि खे, रूह खे, अंदरि खे रंजाए छॾींदा आहिनि। शीशे ते लकीर अची वेंदी आहे ऐं इज़त नफ़्स मजरूह थी वेंदी आहे इंसान जी। त इहा हिकिड़ी ख़ासि निस्बत आहे जेका असां सभिनी खे सोचणु घुरिजे त इहो थिए छा पियो। जीअं मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो हुयो, ॻाल्हि रिपीट करण जी कान्हे का, मूं तव्हांखे पहिरीं अर्ज़ु कयो अशफ़ाक़ साहिब जी ॻाल्हि, त जेकॾहिं तव्हां कंहिंखां बहस में खटियो पिया था ऐं तव्हां सम्झो था त हमरा खे बसि डसे विझंदुसि ऐं मारे विझंदुसि, त जुमिलो रोकियो, माण्हू बचाए वठो। हाणे इहा इज़त नफ़्स जी ॻाल्हि आहे, त जेकॾहिं हुनजो इज़त नफ़्स माण्हुनि जे विच में मजरूह थी वियो त ॾाढी गड़बड़ थी वेंदी, ॾाढी ख़राबु ॻाल्हि थी वेंदी। सॼी दुनिया में माण्हुनि जी जेको सेल्फ स्टीम आहे, जेको हुनजे अंदरि जी ख़ुदि शनासी आहे, ऐं उनखां पोइ जेको हू पंहिंजे पाण खे कंहिं जाइ ते रखे थो, उनखे बचाइण जे लाइ तमामु घणी कोशिशि कई वेंदी आहे। असां जॾहिं केॾा मुल्की ॾिसंदा आहियूं न, असां कंहिंखे थैंक्यू चवंदा आहियूं, असां कंहिंखे मतिलबु को पुठीअ ते थपकी ॾेई छॾींदा आहियूं, कंहिंखे चवंदा वेल डन, शाबाश, वाह वाह, त हुनजी जेको इंटरनल खोर आहे न, उहो वधी वेंदो आहे। असांखे ख़बर न पवंदी आहे त हिकिड़ी नंढड़ी तारीफ़ करण सां असांखे वाक़ई ख़बर न पवंदी आहे। ख़वातीन हज़रात, थी सघे तव्हांखे पवंदी हुजे, शायदि मूंखे नथी पए, न पवंदी आहे। त असीं जॾहिं कंहिंखे एप्रिशिएट कयूं था, कंहिंजो थोरो को कंहिंजी का साराह कयूं था, त उहो केॾो बुलंद पंहिंजे पाण खे महसूसु करे थो त कमाल थी आहे मूंसां। ऐं इहा हिकिड़ी फैक्चुअल पोज़ीशन अथव। इज़त नफ़्स जे हवाले सां हिकिड़ो नंढिड़ो जेको तव्हांखे शेयर कयां हिकिड़ी ॻाल्हि, त मिसाल तौरु तव्हां ॾिठो हूंदो त जेको जर्मनी आहे या यूरोप आहे, उन में छा हूंदो आहे त शदीद सियारो हूंदो आहे, ऐं माण्हू जेके आहिनि से जर्मनी में घटि, अमेरिका में वधीक, इहे माण्हू रोडनि ते सुम्हंदा आहिनि सख़्तु सियारे में। हिकिड़ो को स्लीपिंग कोट हूंदो आहे, जंहिंमें अंदरि स्लीपिंग बैग हूंदो आहे। ज़िंदगी ईअं गुज़री वेंदी आहे, बुखुनि जा लाला पियल हूंदा आहिनि, ज़िंदगी थोरी मतिलबु काफ़ी ॾुखी हूंदी आहे हुते। त हाणे उते घुरण जो रवाज़ बि आहे, किथे त फुरण जो रिवाज़ बि आहे, उहो त ख़ैर ॿी ॻाल्हि थी वई। पर उते माण्हुनि खे इज़त नफ़्स ॾियण जे लाइ जेका शइ महसूसु कई वेंदी आहे, मिसाल तौरु जेकॾहिं हिकिड़ो माण्हू को कॉफ़ी वठणु ईंदो न, त हाणे जेकॾहिं कॉफ़ी जो क्लब आहे, मतिलबु रेस्टोरेंट आहे, कैफ़े आहे, त उते हू हिकिड़ो माण्हू आयो न, त 3 कॉफ़ियुनि जो ऑडर ॾींदो ऐं चवंदो 1 फॉर मी, 2 फॉर द वॉल। हा, 2 फॉर द वॉल मां छा मुराद आहे, त जेको वेटर आहे उहो हिकिड़ी कॉफ़ी हुन माण्हू खे सर्व कंदो ऐं साम्हूं भित ते 2 लीका कढंदो, माना 2 कॉफ़ी जेके आहिनि से हिन वॉल ते अवेलेबल आहिनि। जेका दीवार महिरबानी जेको कॉन्सेप्ट असां बि शुरू कयोसीं विच में, जीअं ईरान में थियो हुयो, उन खां पोइ असां बि मुख़्तलिफ़ जायुनि ते शुरू कयोसीं, त उहो दीवार महिरबानी जेका आहे सा उहा हिकिड़ी इज़त नफ़्स खे अपहोल्ड करण जी हिकिड़ी शइ आहे। त हाणे जेको माण्हू कॉफ़ी 3 पीए थो, पैसा 3 जा ॾींदो, हिकिड़ी जी पेमेंट कयईं, 2 एडवांस ॾेई वियो। त ईअं थींदो त जेकॾहिं को आहे, को ग़रीब गुरबो आहे, या जेको शदीद सियारे जी तकलीफ़ में आहे, ऐं हुनखे कंहिं शइ जी का कमी आहे या ज़रूरत पए थी, त उहो चण साण पुछंदो, वेटर खां पुछंदो या रिसेप्शन खां पुछंदो त इज़ देयर एनीथिंग ऑन द वॉल, भित ते कुझु आहे? उहो चवंदो हा, भित ते कॉफ़ी आहे। त उहो हुनखे मुफ़्त में सर्व कंदो, छाकाणि त पैसा एडवांस में वठी चुको आहे, ऐं हुन लकीर खे, हुन लीके खे कढाए छॾींदो। हाणे जिते 2 हुयूं उते हाणे वञी
हिकिड़ी कॉफ़ी बचंदी जेका वरी कंहिं ॿिए जेको माण्हू उते कॉफ़ी पीअणु अचे थो या जेको उन जी पेमेंट्स नथो करे सघे उनजे लाइ उहा शइ मददगार थी सघे थी। इज़त नफ़्स मजरूब कोन्ह थी, रुगो सुवालु पुछियो वियो, उहा शइ आहे, ख़बर पई आहे, न को दड़को, न को दौलाब, न को दहमान, न को कंहिं शइ खे हेठि करण जी का सूरत हाल पेश आई। हाणे ही नंढियूं ॻाल्हियूं आहिनि पर वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। वॾियूं ॻाल्हियूं इहे आहिनि त तव्हां जेकॾहिं जुती सिधी कंदे बि जेकॾहिं थोरो निगाह खे करोड़ो करे ॾिठो न त सॼी महिनत अजाई वई। हिकिड़ो थिन रेड लाइन आहे, इज़त नफ़्स खे मजरूह न करणु संधी तार ते हलणु जीअं आहे। ॾाढो ॾुखियो आहे पंहिंजे पाण खे कंट्रोल करणु। जंहिं महिल माण्हू पंहिंजे ईगो में अचे थो न त मां इन मदद कयां पियो, यार हिनखे सम्झ में कोन थो अचे, हुनखे सम्झ में अचे थो। पर दरअसल जेको असांजो स्टाइल आहे न, जेको असांजी कन्वर्ज़ेशन आहे, जेको असांखे ॾियण जो तरीक़ो आहे, उन में असां उनजी इज़त नफ़्स खे ठीकु ठाक मजरूह कयूं था। चाहे तो मजबूर आहे हिकिड़ो माण्हू जेके प्रोफेशनल्स न, पर जिन जी हिकिड़ी पंहिंजी ईगो आहे, जिन जी पंहिंजी हिकिड़ी इज़त आहे, हिकिड़ो पंहिंजो अंदरि में कोर आहे, उन सां हमेशह थोरो सोची सम्झी सुलूक करणु घुरिजे। हज़रत अली करमुल्लाह वजह जो हिकिड़ो कौल आहे, पाण फरमाईनि था त कंहिंजी बि कंहिंजे साम्हूं बेइज़ती करणु खेसि क़त्ल करण जे बराबरि आहे। कुझु थिए अच्छा इज़त नफ़्स मजबूर थिए थो, तव्हांखे ॻाल्हाइणो आहे, तव्हां अंदरि वठी वञी ॻाल्हायो, सम्झायो ॻाल्हि खे। इंसल्ट बि थींदी आहे ज़िंदगी में, कॾहिं कॾहिं कबी आहे, उहा बि माना जेके ऑफिस स्किल्स थियनि से मुंहिंजी ॻाल्हि खे बिल्कुलु प्रॉपरली सम्झंदा हूंदा त असां कहिड़ी लेवल ते ॻाल्हायूं था। त बसि कोशिशि कयूं था, हिकिड़ी कोशिशि कयूं था त असांजे पारां कंहिंजी इज़त नफ़्स मजरूह न थिए। इहो हिकिड़ो पंहिंजे पाण सां प्रॉमिस कयूं था, हिकिड़ो वाइदो कयूं था त कोशिशि कंदासीं त सलूक में, पंहिंजे मार्फत में, पंहिंजे लबो लहजे में, पंहिंजे अंदाज़ में, पंहिंजे ॾियण वठण में असां अहिड़ो कुझु थींदासीं जो साम्हूं वारे जी जेको इनर कोर आहे, जेका अंदरि जी सूंहं आहे, जेको हुनजो भरम आहे, जेको हुनजो एतबार आहे, उहो सलामत रहे। करीम रब खे झझ हुजे, बरकत हुजेव, एॾो हुजेव जो तव्हां वटि खुटे ई न, एतिरो हुजे जो असांखे अहसासु थिए त ॾियण जी ताक़त केॾी वॾी आहे ऐं महिरबानी ॾियण जी ताक़त त अञा बि उन खां वॾी आहे। इंशा अल्लाह लसीम बशरत हयात ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।